मुड़ुस पारां कार इल्ज़ाम ॾेई कढियल औरत जो ॿारड़ो माउ जो खीर न मिलण सबबि फौत थी वियो। औरत समीना सोलंकी थाणे पहुची ताहियो त 3 महीना अॻु संदसि मुड़ुस अंब कार इल्ज़ाम ॾेई घरां कढी छॾियो हो। हुन चयो त संदसि 3 ॿार आहिनि, जिन मां हिकु 5 वरनि जो, ॿियो 2.5 ऐं टियों 3 महीननि जो हो। मासूम पुट खीर न मिलण सबबि फौत थी वियो आहे। मूंखे कढी छॾियईं घर खां। तंहिंमें मूंखे पंहिंजा 3 पुट हुआ, हिकिड़ो 5 सालनि जो, ॿियो 1.5 साल जो, टियों 3 महीननि जो। मुंहिंजो उहो मूंखां फुरे विया, मूंखे न ॾिनऊं। मुंहिंजो उहो जे पंहिंजो वञी भत खारायऊंसि, छा बि खारायऊंसि, उहो मुंहिंजो राति जो मुंहिंजो मरी वियो। समीना सोलंकी चयो त हू पुट जे फौत थियण जो ॿुधी पुलिस वटि औलाद वापसि ॾियारण लाइ पहुती आहे। साणसि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk